कुछ माण्हू मेवनि खे शौक़िया खाईंदा आहिनि, पर घणा माण्हू इन्हनि खे दवा जे तौर ते बि इस्तेमालु कनि था। जेकॾहिं अव्हां मेवनि खे पंहिंजी रोज़मर्रा जी ग़िज़ा में बि शामिल करियो त इहे अव्हां जे मज़े सां गॾोगॾु सेहतमंद ज़िंदगी गुज़ारण में बि मदद कंदा। बिल्कुलु अहिड़ी रीति चेरी पंहिंजी ख़ूबसूरत रंग ऐं मज़ेदार ज़ाइक़े सां न रुॻो गर्मियुनि में हिकु ख़ुशगवार ऐं मिठो मेवो आहे, पर ज़रूरी ग़िज़ाई जुज़नि सां बि भरियल आहे, जेको अव्हां जी मजमूई सेहतमंद ज़िंदगीअ में हिसो विझे थो। चेरी एंटी ऑक्सीडेंट्स सां भरपूर हूंदी आहे, जेके असांजे सेल्स खे नुक़सान ॾींदड़ फ्री रेडिकल्स जे करे थींदड़ नुक़सान खां बचाइण में अहम किरदार अदा कंदा आहिनि। हिन जो ॻाढ़ो रंग एंथोकाइनिन सां ईंदो आहे। हीउ हिक क़िस्म जो एंटी ऑक्सीडेंट आहे जेको पंहिंजी सोज ऐं कैंसर मुख़ालिफ़ ख़ासियतुनि लाइ सुञातो वञे थो। हीउ एंटी ऑक्सीडेंट ऑक्सीडेटिव दबाउ खे घटि करण, पुराणियुनि बीमारियुनि जे ख़तरे खे ख़तमु करण ऐं सेहतमंद मुदाफ़ियती निज़ाम जी हिमायत में मदद कंदा आहिनि। चेरी खे पंहिंजी ग़िज़ा में शामिल करे अव्हां पंहिंजे दिलि जी सिहत खे बहितर रखी सघो था। चेरी असुल में पॉलीफेनोल्स ऐं फ्लियोनाइड्स जो हिकु सुठो ज़रियो आहे, जेके दिलि जी बीमारियुनि खे घटि करण में अहम किरदार अदा कंदा आहिनि। हीउ मुरकब ब्लड प्रेशर खे बहितर बणाइण, सोज खे घटि करण ऐं मजमूई तौर ते दिलि जे अफ़ालनि खे वधाइण में मदद कंदा आहिनि। हिन में फाइबर, पोटाशियम बि हूंदो आहे, जेको सेहतमंद ब्लड प्रेशर खे बरक़रार रखण लाइ फ़ाइदेमंद आहे। चेरी कुदरती तौर ते सूर मां छुटकारो हासिल करण लाइ मशहूर आहे। हिन खे पंहिंजी ग़िज़ा में शामिल करण सां सूर खे घटि करण, जोड़नि जी तकलीफ़ ख़तमु करण में मदद मिलंदी आहे। हिन में मौजूद एंथोकाइनिन ऐं ॿिया फाइटोकेमिकल्स सोज मुख़ालिफ़ ख़ासियतूं रखनि था। चेरी या चेरी जे जूस जो बाक़ाइदगी सां इस्तेमाल जिस्म जे सूर में घटिताई, जोड़नि जे सूर में घटिताई ऐं गोॾनि जूं तकलीफ़ूं ख़तमु करे सघे थो। जेकॾहिं अव्हां निंड जे मसइलनि जो शिकार आहियो त हीउ नंढिड़ो मेवो अव्हां जी सुठी निंड लाइ बहितरीन आहे। चेरी मेलाटोनिन जो हिकु बहितरीन ज़रियो आहे। हीउ हिकु अहिड़ो हार्मोन आहे जेको निंड ऐं जागण जे चक्कर खे बहितर कंदो आहे।